नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत आल इमरान आयत नंबर 55 खां वठी 63 ताईं। तर्जुमो। इज़ क़ाल अल्लाहु, जॾहिं फ़रमायो अल्लाह ताला, या ईसा ए ईसा अलैहिस्सलाम, इन्नी बेशक आऊं मुतवफ़्फ़ीक पूरो पूरो खणण वारो आहियां तोखे, व राफ़िउक ऐं बुलंद करण वारो आहियां तोखे, इलैहि पंहिंजी तरफ़, व मुतहिरुक ऐं पाकीज़ा करण वारो आहियां तोखे, मिनल लज़ीन उन्हनि माण्हुनि खां, कफ़रू जिन कुफ़र कयो, यानी जेके यहूदियुनि हज़रत ईसा ते इल्ज़ाम हयां। अल्लाह ताला फ़रमाए त उन्हनि खां तोखे पाक करण वारो आहियां। वजाइलुल लज़ीन ऐं ठाहिण वारो आहियां उन्हनि माण्हुनि खे जिन नतबऊक पे इतबा कयो तुंहिंजो, यानी जिन तुंहिंजी पैरवी कई। फ़ौक़ल लज़ीन मथां उन्हनि माण्हुनि जे जिन कफ़रू कुफ़र कयो, इला यौमल क़ियामती ॾींहुं क़यामत जे। सुम्म पोइ, इलैहि मुंहिंजी ही तरफ़, मर्जिउकुम वापसी आहे तव्हां सभिनि जी, फ़अहकुम पोइ आउं फ़ैसिलो कंदसि, बैनकुम दरमियान में तव्हांजे विच में तव्हांजे, फ़ीमा उन्हनि में, कुंतुम हुआ तव्हीं, फ़ीहि जंहिंमें, तख़्तलिफ़ून इख़्तिलाफ़ कंदा। फ़अम्मल लज़ीन पोइ रहिया उहे माण्हू जिन कफ़रू कुफ़र कयो, फ़उअज़्ज़िबुहुम आउं अज़ाब ॾींदसि उन्हनि खे, अज़ाबन शदीदा अज़ाब सख़्त तरीन। फ़िद दुनिया दुनिया में, वल आख़िरती आख़िरत में, वमा लहुम ऐं न आहे उन्हनि जे लाइ, मिन नासिरीन को बि मददगार। व अम्मल लज़ीन रहिया उहे माण्हू जिन आमनु ईमान आंदो, व अमिलुस्सॉलिहाति ऐं अमल कया उन्हनि नेक, फ़युवफ़्फ़ीहिम पोइ पूरा पूरा ॾींदा वेंदा उन्हनि खे, उजूरहुम अजर उन्हनि जो, सवाब यानी बदिलो उन्हनि जो, वल्लाहु ऐं अल्लाह, ला न युहिब्बुज़्ज़ालिमीन न पसंदि करे थो ज़ालिमनि खे। ज़ालिक इहे आहिनि, नतलूहु तिलावत कयूं था असां इन्हनि खे, अलैक तव्हां ते, मिनल आयाति आयात मां, वज़िक्रिल हकीम ऐं हिकमत वारो ज़िक्र, हिकमत वारी किताब। यानी ही नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं अल्लाह ताला जी वही आहे त इहे सभु जेको हज़रत ईसा जूं ॻाल्हियूं, जेके ख़बरूं असां तव्हांजे मथां तिलावत कयूं आहिनि आयात मां, ज़िक्र हकीम जी। क़ुरान जो नालो ज़िक्र हकीम आहे। इन बेशक, मथल ईसा मिसाल हज़रत ईसा जी, इंदल्लाहि नज़दीक अल्लाह जे, कमथलिल आदम मानिंद मिसाल हज़रत आदम जे, यानी हज़रत ईसा जो पैदा करणु हुजे अल्लाह जे नज़दीक उहो ई आहे जीअं हज़रत आदम खे अल्लाह पैदा कयो। ख़लक़हु मिन तुराबिन पैदा कयो हुन उनखे मिटीअ मां, सुम्म पोइ क़ाल फ़रमायो, लहू उन जे लाइ, कुन कलमो कुन या थी वञ, फ़यकून पहू थी वियो। अल-हक़ हक़ मिन रब्बिक तव्हांजे रब जे वटि आहे, फ़ला पस न तकुम मिनल मुमतरीन तव्हां थियो शक करण वारनि मां। फ़मन हाजक फ़ीह पोइ जेको झगड़ो करे इन बारे में, फ़मन हाजक फ़ीह पोइ जेको झगड़ो करे तव्हां सां इन बारे में, यानी हज़रत ईसा जे बारे में, मिन बादी उन खां पोइ, मां जाअक जॾहिं अची वियो तव्हां वटि, मिनल इल्म मां, फ़कुल पोइ उन्हनि खे चओ, तालो अचो, नदऊ सॾियूं असां बि, अबनाअना पंहिंजे पुटनि खे, व अबनाकुम ऐं तव्हां पंहिंजे पुटनि खे, व निसाअना ऐं असीं पंहिंजी औरतुनि खे, व निसाअकुम ऐं तव्हां पंहिंजी औरतुनि खे, व अनफुसना व अनफुसकुम ऐं असां पंहिंजो पाण खे ऐं तव्हां पंहिंजो पाण खे, सुम्म पोइ नबतहिल गिड़गिड़ाई करे असां दुआ करियूं, फ़नजल पोइ करे, लानतुल्लाहि लानत अल्लाह या अल्लाह जी लानत, अलल काज़िबीन कूड़े ते। हिन आयत खे आयत मुबाहिला चयो वेंदो आहे, जंहिंमें नजरान मां हिकिड़ो ईसाइन जो वफ़्द आयो नबी पाक जी ख़िदमत में, जेके हज़रत ईसा जे बारे में पंहिंजे संदन ग़लति अक़ीदनि जे बारे में नबी पाक सां बहस मुबाहिसो कयो, जंहिंजे नतीजे में अल्लाह ताला हीअ आयत नाज़िल फ़रमाई। इन खे आयत मुबाहिला चइबो आहे। मुबाहिला मतिलबु ॿ फ़रीक़ कंहिं मामले में अगरि इख़्तिलाफ़ में अची वञनि ऐं दलील सां बि मामिलो हल न थिए त पोइ
हू ॿई पंहिंजे पंहिंजे घर वारनि खे सॾे ईंदा ऐं अलाह खां गिड़गिड़ाए करे दुआ घुरंदा त कूड़े ते अलाह लानत फ़रमाए। इन हादा बेशक इहो लहुअल क़ससुल हक़, बेशक इहो किसो जेको सो सचो आहे। वमा मिन इलाहिन इल्लल्लाह, ऐं न आहे को बि माबूद सवाइ अल्लाह जे। व इन अल्लाह, ऐं बेशक अल्लाह लहुअल अज़ीज़ुल हकीम, बेशक अल्लाह उहो ई बेशक तमामु ज़बरदस्त निहायत हिकमत वारो आहे। फ़इन, पोइ अगरि तवल्लो हू मुंहुं फेरे वञनि, फ़इन अल्लाह, त बेशक अल्लाह अलीमुम बिल मुफ़्सिदीन, ख़ूब ॼाणे थो फ़साद करण वारनि खे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।